ॿी ख़बर शामिल कंदासीं। ख़ैरपुर खां जिते पुलिस सिक्योरिटी गार्ड खे गुम करे छॾियो आहे, जॾहिं त संदसि वालिद एहतजाज बि कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर ख़ादिम जुणेजो। जी ख़ादिम जुणेजो, छा तफ़सील आहिनि? बिल्कुल रोशनी, खैरपुर पुलिस सिक्योरिटी गार्ड के खंबे गुम करे छॾियो आहे ऐं संदसि वालिद पीरसन जो एहतजाज कयो आहे। खैरपुर जे सेक्शन पुलिस बिस्मिल्लाह होटल ते चांहि पीअंदड़ दौरान सिक्योरिटी गार्ड राब अली जागीरानी खे खंबे गुम करे छॾियो आहे। उन पीरसन गाज़ी गार्ड जो जेको वालिद आहे पीरसन गाज़ी जागीरानी, उन एहतजाज कयो आहे। चयो आहे त खैरपुर पुलिस ए सेक्शन थाणे जी बिना जवाज़ संदसि पुट खे खंबे गुम करे छॾियो आहे। हुन चयो त ख़दशो आहे त संदसि पुट खे हाफ़ या फुल फराए करे छॾींदी। हुन मुतालबो कयो आहे त फौरी तौर संदसि पुट खे बाज़ियाब पुलिस वटां आज़ादु कराए ऐं हुन सां इंसाफ़ कयो वञे। जी वरी महिरबानी नाज़रीन, ख़ैरपुर खां ख़ादिम जुणेजो असांखे तफ़सील ॾिना आहिनि।